हीअ सिंध जाई तव्हांजो इहो एहसान कॾहिं न विसारींदी। इन गुनाह जी जेकॾहिं मूंखे माफ़ी मिले त मां ईअं सम्झंदसि ॼण इंसानियत जो मुंहुं धोपी पियो। रत वहाइण सां धरती ॻाढ़ी थी पवंदी आहे ऐं ख़ानदाननि जा ख़ानदान हाशिम ख़ान तबाह थी वेंदा आहिनि। मूं त अणॼाणीअ में अची हिते पनाह वरिती। हिकु मथे ढकियल औरत, हिकु गैरतमंद सिंधीअ हुअण जे नाते हाशिम ख़ान तोखे पनाह ॾेई चुको आहे। सिंध जी रवायतुनि जो मान रखियो आहे। सदोरी, तुंहिंजे चादर जे पलव में केरु भत विझी न सघंदो। हाशिम ख़ान, हीअ सिंध जाई तव्हांजो इहो एहसान कॾहिं न विसारींदी। पंहिंजी हिन झोलीअ ते लुड़क हारे मां जेसी जीअरी आहियां तव्हांजा थोरा मॻाईंदी रहंदसि। इहे एहसान मां कॾहिं न विसारींदसि।